नाज़े कंवर शहर भरपासे में तेज़ बरसात जो सिलसिलो जारी है, जिन सबब हेठाई वाले इलाइक़नि में पानी बीठल है। तफ़सील लाइ पेश है पीर क़य्यूम जी रिपोर्ट। जी ज़िले कंवर शहदादकोट ऐं भरपासे जे इलाइक़नि में गुज़िरियल राति खिवण ऐं गिरोड सां तेज़ मींहुं पवण खां पोइ जेके हेठाई वारा इलाइक़ा आहिनि उहे पाणी हेठि अची विया आहिनि, जॾहिं त रोड रस्ता बि पाणी हेठि आहिनि ऐं उन्हनि ते 1 खां 2 फुट पाणी बीहजी वियो आहे। म्यूनिसिपल इंतज़ामिया पब्लिक हेल्थ जी नाहलीअ जे करे गुज़िरियल मींहनि जो पाणी अञा ताईं मौजूदु हुयो, उहो हेठाई वारनि इलाइक़नि मां निकाल न थी सघियो। जेका गुज़िरियल राति तमामु घणी पैमाने ते बरसाति पई आहे, उन बरसाति पवण खां पोइ हिकु भेरो ॿीहर उहे हेठाई वारा इलाइक़ा पाणीअ जे ज़द में आहिनि, जॾहिं त शहर जा अक्सर जेके रोड रस्ता आहिनि, जंहिंमें मेन रोड आहे, जनाबाग रोड आहे, मियां मंगण रोड आहे, स्टेशन रोड आहे, बिरोही महल आहे, ऐं इहे जेके इलाइक़ा आहिनि उहे अक्सर मींहं पवण खां पोइ पाणी हेठि अची वेंदा आहिनि ऐं केतिरनि ई ॾींहंनि ताईं उन्हनि में पाणी बीठल रहंदो आहे। ही जेको बरसातूं पयूं आहिनि उन सां जेको काछे जो इलाइक़ो आहे अॻु ई ॿोॾ जी ज़द में आहे, जॾहिं त ही जेके ताज़ा मींहं पिया आहिनि उन्हनि सां अञा वधीक ख़तरो वधी सघे थो पियो। जेके पाणीअ में लाथ आई हुई उन खां पोइ थी सघे थो त बलोचिस्तान जे पाणीअ में वाध अचे ऐं जेके ॻोठ पाणीअ जे हेठां अञा वधीक केतिरा ई ॾींहं पाणीअ हेठि रहंदा। महरम जा ॾींहं आहिनि, महरमुल हराम जे हवाले सां जेकॾहिं ॻाल्हि कंदासीं त उन सिलसिले में जेके आज़ादार ऐं मोमिन आहिनि, जेके अलम निशान करे रहिया आहिनि, उन्हनि खे सिंगारे रहिया आहिनि, उन्हनि खे बि हिन मींहं जे करे तमामु घणी ॾुखियाई पेश आई आहे ऐं मौसमियात खाते तरफ़ां चयो वञे थो त मज़ीद अञा कुझु ॾींहं जो जेको आहे मींहनि जो सिलसिलो उहो जारी रहंदो। उन करे जेके आज़ादार ऐं मोमिन आहिनि, जेके 10 मुहर्रम हराम जे हवाले सां मुख़्तलिफ़ जॻहुनि तां मातमी जुलूस निकिरंदा आहिनि, उन्हनि खे बि ॾुखियाईनि सां मुंहुं ॾियणो पवंदो। शियाणनि इंतज़ामिया सां बि ॻाल्हि ॿोल कई आहे ऐं उन्हनि खे इहा दरख़्वास्त कई आहे त मींहं कुदरती आहिनि, पर जेके असांजे मातमी जुलूसनि जा रिवायती रस्ता आहिनि उन्हनि खे साफ़ सुथरो कयो वञे ऐं उन्हनि मां जेको पाणी बीठल आहे उनखे ख़ारिज कयो वञे, त जीअं असांखे मातमी जुलूस कढण दौरान का बि ॾुखियाई पेश न अची सघे। जी।